कामोरी दिए इहा तई तुंहिंजे ढोलण जी हैसियत। जीजा अम्मा ये नथो थी सके, ढोलण ये नथो करे सके। ढोलण ईअं ई कयो आहे। जेकॾहिं ढोलण तो मां हथ न कढे आ त ढोलण खे मां सीने वारा कारतूस हणा हा। जेकॾहिं जीजा इहा ॻाल्हि आहे त मां ढोलण खे इहो ॾोह कॾहिं बि न बख़्शंदसि। ढोलण इहा हरकत करे, ढोलण मुंहिंजी नज़रुनि में हमेशह लाइ किरी पियो आहे। किरंदा उहे आहिनि जेके बीठा हुजनि। ढोलण त सॼी ॻोठ जी नज़रुनि में पहिरियां ई किरियल आहे। न जीजा अम्मा, हीअं बि न चओ। ढोलण सफ़ा बि किरियल न आहे। ढोलण जूं कई ख़ासियतूं आहिनि जॾहिं सॼा ॻोठ वारा उन ते फ़िदा थियण लाइ बि तयारु आहिनि। हाणे घणा ढोलण जा गीत न ॻाए। सुठो अथई कामोरी त ॿीहर मां ढोलण जो नालो तुंहिंजे वात मां न ॿुधां, छो त तूं हिन हवेलीअ जी नूंहं थियण वारी आहीं, इज़त थियण वारी आहीं। जी जीजा अम्मा, मां सम्झी वियसि। मां ॿीहर हिन ज़बान ते ढोलण जो नालो कॾहिं बि न आणींदसि। ठीकु आहे। चंड जी 14 तारीख़ तुंहिंजी ऐं वारिस ख़ान जी शादीअ जी तारीख़ तय थी आहे। मां हिकु ॻाल्हि बार बार नाहियां कंदी, औरतूं तोखे सिंगारण ईंदियूं। का बि क्रोध जहिड़ी ॻाल्हि न थिए। जी जीजा अम्मा, मां शादी लाइ तयारु आहियां।